पाप नगर, पाप नगर। रोशन बालाज खान अज मासोड़ के कैद में कर, पर जेकॾहिं ईअं कयईं न त कैद खाने के ॿाहिरि ईंदोसांसि। जावेद, तूं सूबेदार खे चवे हा न त जॾहिं तूं पैसा ॿिनि माण्हुनि जा वरिता आहिनि त पोइ हिक खे आज़ादु छो थो करीं, ॿिन्ही खे आज़ादु कर न। सूबेदार अखियूं खणी लाल कयूं रोशन, कुझु बि ॿुधण लाइ तयारु कोन हुयो। रांदो ई बाबा खे वरी लाकअप पियो करे। रोशन, मूं बि सूबेदार खे मिनथियूं कयूं पर हिकु बि न ॿुधई। पोइ छा कयूं? बालाज खान थी सघे थो त काके मिठल जे अॻियां ज़हर उगाचे ऐं पोइ ई हुनखे छॾे। ॾिसूं था, जेकॾहिं राति ताईं काको आयो न त ठीकु आहे, न त पोइ कयूंसि था दमादम मस्त कलंदर। सारंग भाउ, पंहिंजे सिर सां कफन ॿधी हलणो आहे। अॼु बालाज खान सां सभु हिसाब किताब सिधा कंदासीं, पोइ वरंदासीं। मल्हार, बालाज खान चाचे मिठल खे क़ैद कोन कयो हूंदो, पर जेकॾहिं हुनखे क़ैद बि कयो आहे न त राति हुनजे घर ते घिरी एतिरियूं त गोलियूं वसाईंदासीं जो हुनजे घर जूं भितियूं बि रिझी वेंदियूं। बाबा तव्हां घर हलो, अधी परेशान आहे तव्हांजे लाइ। वञा थो पर पुट अहिड़ो कमु न कजो जेको तव्हांजी हयाती खे नुक़सानु ॾे। अधो मिठल अलाह कंदो अची वेंदो। मनठार ख़बर न आहे बालाच जी इज़त काथे थो वते रुलाईंदो। कोई बि हिन ज़ालिम जी आकड़ ख़त्म कोन थी आहे। बालाज खान बेनोसो आहे, गमदिल हिन जो लूसण जो नक आहे, पर हाणे हिन बालाज खान खे जीअण जो हक़ कॾहिं बि कोन ॾींदासीं। मल्हार, तूं वञ काके मिठल वारनि जे घर वञी उन्हनि खे तसली ॾे त परेशान न थियनि। काको मिठल बि अलाह कंदो जल्द अची वेंदो। चाचे रमज़ान जो ॿुधो हूंदो न त परेशान थी विया हूंदा त काको मिठल छो न आयो। वञ मल्हार, वञ काके मिठल वारनि जे घर वञ, उन्हनि खे दिलजा ॾेई ॾिया। चाची मुरादा, बाबा घर अचे त ख़बर पइजी वेंदी त चाचे मिठल खे पुलिस छो न छॾियो। ख़बर नाहे मिठल खे पुलिस छो न छॾियो आहे। ख़ैर मिठल ॾोह कहिड़ो कयो आहे, मूंखे त ॻणती ॻोहे छॾियो आहे। ख़ुदा रमज़ान बि ॿाहिरि वेही रहियो आहे, अलाए छो नथो अचे। अमां ॿाहिरि त ॾिसीसि, की छोकिरे ॿाकरे खे चओ अदा रमज़ान खे वठी त अचे। अदा पुलिस मिठल खे छो न छॾियो आहे? छा था चवनि? कहिड़ो ॾोह कयो आहे मिठल उन्हनि जो? मूंखे ॿुधाए त सही त पुलिस चयो छा आहे? अदी पुलिस मूंखे छॾियो ऐं मिठल खे लाकअप मां कढी विया। लाकअप मां कढी काॾे वठी विया? अदी सूबेदार चयो बालाज खान ॾे मिठल खे वठी वेंदासीं। उहो मिठल खे छॾे या न छॾे उहा उन जी मर्ज़ी। पर बाबा, बालाज खान चाचे मिठल खे छो घुरायो आहे? वरी उहो उनखे क़ैद कंदो छा? ज़ालिम आहे बालाज खान धीअ, उन मां ख़ैर जी उमेद घटि आहे, बाक़ी अलाह ख़ैर कंदो। अम्मा अदा मिठल बालाज खान जो ज़ुल्म कोन बर्दाश्त करे सघंदो। नाहक ज़ुल्म अथसि, उनखे कीअं बि करे कढराए अचो। अदी राति ताईं ख़बर पइजी वेंदी। जे बालाज मिठल खे न छॾियो न भलो साईं खणी वेंदोसांसि। चाची मुरादा, हाँ हल्को न करे, अलाह ख़ैर कंदो। मिठल खे बालाज खान मारे न छॾे नजमा, ॾाढो ज़ालिम आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त असीं कंहिंखे तव्हां ॾियो। अलाह साईं तूं ख़ैर कजांइ। बाबा, तव्हां सां पुलिस विड़ी त कोन हुई न? मां ॾींहुं राति रोई रब खां दुआऊं घुरियूं तव्हांजे लाइ। बसि अम्मा, रब पाक तुंहिंजे दुआनि जे सदके मुंहिंजी जान छॾाई। बसि हाणे मिठल जी अलाह करे जान छुटे। बाबा, तव्हां बुखायल हूंदव, अचो त मां तव्हांखे मानी खारायां। हा बाबा, हलो। राबिल, तोखे मुंहिंजो हिते अचणु सुठो कोन थो लॻे, पर तूं परेशान न थी।
मासड़ खे मां ज़रूरु आज़ादु कराईंदुसि। अम्मा चाचा रमज़ान वारनि जे घर वियल आहे। अलाह कंदो ख़ैर जी ख़बर आणींदी। मल्हार असांजे घर न ईंदो कर। राबेल छो न चा, तूं मूंखे एतिरी सज़ा छो थी ॾी? उहा सज़ा ॾे जेका आउं बर्दाश्त करे सघां। सज़ा त मूंखे ॾिनी आहे बेरहम वक़्त, जेका अञा ताईं काटियां पई। मां ॼाणा थो त तूं वक़्त जे घाणे में पीड़िजी थी पई, पर राबेल दर्द खां मां बि त आजो कोन आहियां न। वक़्त जूं बेवाजिबियूं ख़तम थी वेंदियूं। मां सभु कुझु ठीकु करे छॾींदुसि मां साथ। रुगो तूं पंहिंजे मल्हार खां नफ़रत न कर। जेकॾहिं जग मूंखां रुठो न त घोरियो। अम्मा छा चयो चाचा रमज़ान? छो न आयो मुंहिंजो बाबा हिन वक़्त ताईं? राबेल तुंहिंजे पीउ खे पुलिस बालाज खान ॾे वठी वई आहे। पर छो अम्मा? बालाज खान ॾे छो? मल्हार तो जो चयो त मुंहिंजो बाबा घर वापसि अची वेंदो, तो कूड़ छो ॻाल्हायो? अम्मा बालाज खान मुंहिंजे बाबा खे मारे छॾींदो। कुझु बि कोन कंदो मासड़ खे बालाज खान। तूं परेशान न थी। केरु रोकींदो बालाज खान जे ज़ुल्म खे? अम्मा मुंहिंजो बाबा अम्मा तूं कुझु कर। बालाज खान मुंहिंजे बाबा खे मारे छॾींदो। मां छा कयां थी? मुंहिंजे चवण सां बालाज खान छॾे त कोन ॾींदुसि न। पुट मल्हार तूं कुझु कर। मासूम मूंखे तुंहिंजे लुड़कनि ऐं राबेल जे लुड़कनि जो कसम, जेकॾहिं राति ताईं मासड़ घर न पहुतो न, सुभाणे जो सिज इहो बालाज खान बि कोन ॾिसंदो। इहो तव्हां सां मल्हार जो वाइदो आहे। बालाज खान पंहिंजे घर खे बाहि लॻल अथई, पोइ बि पंहिंजे ज़िद खां कोन थो लही। मिठल ज़बान वढे छॾींदुसि ऐं जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ॻाल्हि ज़बान ते आंदई त मां पंहिंजे घर जी बाहि त विसाए छॾींदुसि, पर जेका बाहि तुंहिंजे घर खे ॾींदुसि न उहा तोखे उमिरि भर यादि रहंदी। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। ज़मीन ते छो वेठो आहे मिठल? बालाज खान जी दिलि ते नागवार थो गुज़रे तुंहिंजो ज़मीन ते वेह। उथ मथे वेह। ही सभु कुझु तुंहिंजे लाइ आहे। बाबा साईं मूं त मिठल खे चयो त मथे थी वे, पर बाबा साईं पाण ज़मीन ते पलथी वेही रहियो आहे। बालाज खान मिठल खे पंहिंजी औकात यादि आहे। मिठल मां तोसां बहस करण जे मूड में बिल्कुलु न आहियां। मां तोखे हिते इन करे घुरायो आहे त तूं अंदाज़ो कर त तूं मुंहिंजी महिरबानी सां आज़ादु थियो आहे, न त बालाज खान त कुझु बि करे सघे थो। बालाज खान पंहिंजे घर खे बाहि लॻल अथई, पोइ बि पंहिंजे ज़िद खां कोन थो लही। मिठल ज़बान वढे छॾींदुसि ऐं जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ॻाल्हि ज़बान ते आंदई त मां पंहिंजे घर जी बाहि त विसाए छॾींदुसि, पर जेका बाहि तुंहिंजे घर खे ॾींदुसि न उहा तोखे उमिरि भर यादि रहंदी। पर छो साईं, कहिड़ो ॾोह कयो आहे असां तव्हांजो? बालाज खान पहिरियों ई मां तव्हांजे कारण बदनाम आहियां। छो बदनाम आहीं? मूं को राबेल ते ज़ुल्म त कोन कयो,
मूं त इंतज़ारु कयो आहे त राबेल दिलि सां मूंखे क़बूले त पोइ निकाह कयांसि। बालाज खान, असांखे तुंहिंजी माइटी क़बूल न आहे, पोइ छो तो ज़ोरी असांजे मिट थियण जी कोशिश करीं? तोखे भले क़बूल न हुजे, पर मूंची दिलि राबेल खे राणी क़बूल करे छॾियो आहे। मिठो, तूं इहो न सोचिजांइ त तुआरा मोतबर मुंहिंजे कोट मां राबेल खे छॾाए ऐं मोतबर थी विया ऐं मूं बस कई आहे। चल, मुंहिंजे क़ैद में राबेल जूं अखियूं सुकी वयूं हुयूं। उनजी अखियुनि खे आराम ॾियण जे लाइ कुझु वक़्तु पाण खां परे कयो थोमांसि। वञ मिठल, वञी सोच, राबेल पंहिंजी मर्ज़ीअ सां मुंहिंजे हवाले कंदे या मां पंहिंजी मर्ज़ीअ सां राबेल खे वठी वञा। वञी राबेल खे मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। पोपरी सॼे साल में कॾहिं बि मूंसां खिली न ॻाल्हाई, रुगो घर में जहिड़ो ई जहिड़ो थई। कॾहिं कॾहिं त खिली ॻाल्हाए त मुंहिंजो मन ठरी पए, मां सदको हो जाए, मां ठरा, मां ॿुॾी मरां। मां वरी कहिड़ो तुंहिंजे अंदर ते घासलेट हारे बाहि ॾिनी आ जो हाणे तुंहिंजे अंदर ठरे। ज़िंदगी त तो मुंहिंजी तबाह कई आ। निभागा पोपरी त पीरन वारी हुई, बेपीरी न हुई। मां चवां थी त को कमकार कर, का मजदूरी मेहनत कर, कमाए खारा। पोपरी सच थी चए, को कमकार कर। सॼो ॾींहुं मुख़्त जूं मानियूं खाई खाई रिश थी वियो। छा थी वियो हाणे? हॾ आराम थी वियो आ। कल्ह को ॾींहुं घर में अचण छॾियो मां त हाणे वरी घर जो मालिक थी वियो आ। हे सच चवंदा आहिनि माण्हू त आयो टांडो खण थी भुरजी वियो। हाणे तुंहिंजी नसीहतुनि जी मूंखे ज़रूरत न आहे। कावड़ न कर वल्लू, ऐं गैरत बि घटि कर। हक़ लाल जी मानी खाईंदे त घर में बरकत पवंदई। अरे बम्बू चरिया, तुंहिंजे नसीहतुनि जी मूंखे का बि ज़रूरत न आहे। वल्लू सताई वेल में जॾहिं बि कुकड़ विढ़ाइण वञा तो मेल ते हाराए हाराए मोटी थो अचां। अलाए कंहिं मूं ते तावीज़ कया आहिनि, अलाए तुंहिंजो किनो मोह ॾिसां थो अलाए ॾाइण जो सम्झ में त नथी अचे ॻाल्हि। सुबुह सां हेड़ो बूह थो, हेड़ी शिकिल ॾिसंदमि त बुराई त लॻंदी न मूंखे। हालत ॾिस, तावीज़ वरी तो ते असर करनि। तू पाण सॼो सारो तावीज़ लॻो पियो ई। बस हाणे बस घणो वात न चिबरी, पाण तावीज़ लॻो पियो आहे ॾाइण। घर में वे 5 मिंट रुको, बटणी तू वरी हिनजी खुशामद कर खिंचा। राणी, तव्हांजे घर में सभिनि जी सोच बालाज खान जहिड़ी आहे या कंहिंजी इंसाननि जहिड़ी सोच बि आहे? असां वटि हिकिड़ो ई बालाज खान आहे संग दिल, बाक़ी ॿियनि जी दिलि में त तकबर ऐं अना नाहे। अदी दिलजान, तोसां मिलण खां पोइ मूंखे बि जीअण जो शौक़ु थी पियो आहे। तुंहिंजो पीउ तुंहिंजो दुश्मन आहे, बाक़ी त मुल्क मंसूर आहे। राणी, तो ऐं मंठार जेको रस्तो वरितो आहे उन में कंडनि ऐं फूकनि खां सवाइ कुझु ई न आहे। असांखे जीअण ॾिनो वञे त कंडनि खे बि अखियुनि सां लताड़े वञिबो दिलजान, पर जीअण जो को बि आसरो कोन थो ॾिसे। उन करे दिलि हाराए वेठी आहियां। हिते शेर दिल तव्हांखे मरण कोन ॾींदो राणी, तूं दिलि जाए कर। शेर दिल ईंदड़ तूफ़ाननि जा रुख मटाइण ॼाणंदो आहे। बाक़ी हितां वञण खां पोइ तव्हांजो जेको नसीबनि जी खोट ज़िंदगी जे हर मोड़ ते रही आहे दिलजान। मूंखे त बसि हाणे वमन वकोड़ियो आहे त असांजे करे मुंहिंजे भाउ जे मथां न मुसीबत अची वञे। शेर दिल जे सीने में शींहं जी दिलि आहे थी। ईंदड़ मुसीबतूं मुर्की क़बूल करे वठंदो आहे, पर साम जे लाइ सिर ॾियण ऐं वठण में देरि नाहे कंदो। बसि तूं मूंखे इहो ॿुधा त तो मंठार जे बारे में छा सोचियो आहे? मंठार मुंहिंजी रगुनि में रत जीअं गर्दिश कंदो आहे, पर भाॼो कर जो लफ़्ज़ बि पंहिंजे लाइ बर्दाश्त करणु नथी चाहियां। दुनिया वरी बि तोखे अहिड़े नाले सां नवाज़ींदी राणी,
इन करे भलो इहो अथई त तूं पंहिंजे दिलि जो करार बर्बाद न कर। दिल जे करार जे लाइ अम्मा पंहिंजे मिटनि माइटनि खे कीअं लॼायां। मुंहिंजे मिटनि में सिर्फ़ु बाबा न ॿिया बि त आहिनि न, जंहिंजी क़बर जी मिटी मूंखे मयारूं ॾींदी। चाचो बि आहे जेको पहिरियां ई बालाजी जी अना जे ख़ातिर बर्बाद आहे। तुंहिंजी मर्ज़ी राणी, पर किला जो घंघर तुंहिंजे गिचीअ में पइजी वियो आहे। हाणे छा बि करी भेण, पर माण्हू वरी बि मेरो तोखे ई मञींदा। मुंहिंजी ॻाल्हि पंहिंजी दिलि ते लिखी छॾियो। बालाज खान मिठल खे क़ैद कोन कयो आहे, तव्हां चरिया न थियो। असां बि इन ॻाल्हि में राज़ी कोन आहियूं गोहर त चाचो मिठल ज़ालिम वटि क़ैद थिए। बालाज खान अंदर जो पलीत आहे, हू कुछ भी करे सके थो गोहर। मिठल सां बालाज खान जी दिलि ठरियल आहे, तव्हां भुलियल आहियो गमदिल। गोहर वरी बि तूं मुड़ी कोन थो, लॻे थो त तूं पंहिंजी गिची में फिल्म विझंदे ऐं पोइ मुड़ंदे। साफ़ खान, गोहर जी मर्ज़ी आहे त असां मिट पाण में विढ़िया पिया हुजऊं, पोइ हिनखे सुकून ईंदो। विढ़ियल त आहियूं गमदिल। सारंग उन ॾींहुं मूंखे गुलनि जा हार पाराया छा? तव्हां कोन ॾिठा? अञा उन सां भाइपी कबी। भली भाइपी न कर सारंग ऐं मल्हार सां, पर चाचे मिठल वारनि ते रहम कर। न्याणी लाइ तोखे ग़लति ॻाल्हियूं कोन थियूं ठहनि। साफ़ खान हाणे छॾियो, अचो गोहर अचो, हलो हिते बि कचहरी न कयो, अचो। मंठार सही थो चवे शेर दिल। शाहनवाज़ खान जे पुट ते हाकिम फ़ैर कयो हो, बाक़ी उन जी ज़ाल कारी चादर में वेढ़ियल क़ैद खाने जो दरवाज़ो पई भञे, तॾहिं मारिजी वई। ऐं इहा ख़बर बि कोन पई त मर्द हो या औरत। लाश जॾहिं ॾिठोसीं पोइ ख़बर पई त औरत आहे। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। तव्हां परेशान न थियो। बालाज खान जो मिठल खण घुरियो आहे, कोन ॿधी छॾींदुसि। जो तव्हां एतिरा बहलूर था वञो। तुंहिंजे ताननि खां मां तंग थी पियो आहियां। दिलि थी चए त घर छॾे हलियो वञा, या वरी बालाज खान खे ख़तम करे सॼी हयाती वञी जेल में गुज़ारिया। हा बा, मां जो ॻाल्हाइण तोखे कोन थो वणे, बाक़ी मिठल लाइ झुरी थो पई। तूं बि त सारंग बि। चाची, तूं माउ आई असांजी, तव्हांजो ॻाल्हाइण असांजी अखियुनि ते। पर चाची, एतिरो त सोच, काके मिठल सां असांजो रिश्तो कहिड़ो आहे? कोने को बि रिश्तो कोने मिठल वारनि सां असांजो सारंग। हिते बि सभु रिश्ता ख़तम करे वियो। अञा बि असां हुन सां रिश्ता कंदी न अचूं। न सारंग न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। भले मासड़ सां सभु संग छिनी वे, पर असां मासड़ खे धार कोन कंदासीं अमड़। राबेल मुंहिंजी कुंवार थींदी, पोइ भले ज़मीन फाटी वञे ऐं आसमान में ॾार पइजी वञनि। तुंहिंजी नफ़रत मासड़ खे मजबूर कयो आहे संग छिनण लाइ। अम्मा, मासी त वेचारी वरी वरी थी अचे असांजे अंगण ते। चाची, सच इहो आहे त राबेल जी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे तुंहिंजे ताननि। अञा बि भेण राबेल जो ॾोह आहे। न न, मां काथी थी चवां त राबेल को गुनाह कयो आहे। जती सती आहे मुरादा जी धीअ। ईअं नक कोन्हे छोरीअ खे। पी मरे हा पी मां समेत। अदा, ख़बर नाहे त अम्मा जो लाइ छो मथो ख़राब थियो आहे। पर अदा, तव्हां परेशान न थियो, अम्मा खे वक़्तु पाण ई सम्झाईंदो। तव्हां मासड़ मिठल जे लाइ कोशिश कयो। भेण, मासड़ खे असां हर हाल में आज़ाद कराईंदासीं, पोइ भल असांखे लाशनि जे मथां पेर रखी पहुचणो पवे। भाॼाई, जेकॾहिं बालाज खान खे राणी मिली वई न त उनखे ज़िंदा कोन छॾींदो। इन जे करे चवां थो त दुआ कर त मंठार ऐं राणी न मिलनि। घटि में घटि ज़िंदा त हूंदा न। अदा, राणी जी हयाती ॾे ख़ैर हुजे, बाक़ी मंठार जे लाइ मुंहिंजे दिलि मां
बुद्धा ही निकरंदी। भाॼाई जेकॾहिं मंठार ज़िंदा हूंदो न त राणीअ जी ज़िंदगी रहंदी। हिन वक़्तु राणी जे ज़िंदा रहण जे लाइ मंठार जी ज़िंदगी बि ज़रूरी आहे। पर अदा मुंहिंजी राणी खे मंठार चोरी खणी वियो आहे। न भाॼाई न, इहा ॻाल्हि मां कोन थो मञा। सिकू असांजो खोटो हो भाॼाई, तॾहिं अहिड़ो कमु थियो। इन्हीअ जे करे राणी मंठार सां घर छॾियो आहे त उन सां रहे। जेकॾहिं वापसि थी न त मारी वेंदी। पर अदा बालाज खान राणी खे जिंदा रहण कोन ॾींदो। पर राणी खे कुछ भी न थी, कुछ भी न थी राणी के। तो शाहनवाज़ के पुट इंसान के छो मारियो? उन्हनि तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो जो तो उन्हनि ते एॾो वॾो ज़ुल्म कयो? मूंखे त ॿुधाए, तूं इंसान ही या जानवर? शेरदिल, तुझे एहसाननि जो कसम, मूं उन्हनि जो खून ॼाणी वाणी नाहे कयो। शाहनवाज़ ख़ान जी ज़ाल ते मूं भुल में फ़ायर कयो, पर हुन मासूम खे मूं उते मुहल ॾिठो। मंठार सही थो चवे शेरदिल। शाहनवाज़ ख़ान जे पुट ते हाकिम फ़ायर कयो हो। बाक़ी उन जी ज़ाल कारी चादर में वेढ़ियल क़ैद खाने जो दरवाज़ो पई भञे, तॾहिं मारिजी वई। ऐं इहा ख़बर बि कोन पई त मर्द हो या औरत। लाश जॾहिं ॾिठोसीं पोइ ख़बर पई त औरत आहे। मंठार ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बि औरत ते वार नाहे कयो शेरदिल। बालाज ख़ान जे हुकुम खे मञणु मुंहिंजी मजबूरी हुई, पर मां कोशिश कंदुसि त मुंहिंजे हथां कॾहिं अहिड़ो गुनाह न थिए जेको क़यामत जे ॾाड़े मूंखे शर्मसार करे। मूंखे तुंहिंजे गुनाहनि जो हिसाब कोन घुर्जे, पर शाहनवाज़ जे पुट ऐं ज़ाल जो मूंखे वीचार थियो। उन जे करे तोखां पुछुमि, पर छा कयां? तूं शेरदिल जी पनाह में ही पनाह में। उन जे करे तोखां त सवाल ई नाहे करणो। शेरदिल, तुंहिंजी महिरबानी तुंहिंजो मुरीद करे छॾियो आहे मूंखे। हाणे मुंहिंजी हयातीअ ते तुंहिंजो हक़ आहे, जियारी या मारी। हाली तुंहिंजी हयातीअ खे को बि कोसो वाह न लॻंदो। बाक़ी इहो फ़ैसिलो वक़्तु कंदो त तोसां जंग करणी आहे या वरी भाइपी। शेरदिल, तूं भली मूंसां जंग कजाए, मुंहिंजो सिर तुंहिंजे अॻियां हाज़ुर हूंदो। तुंहिंजी मोहबतूं ऐं तुंहिंजी चङायूं मंठार खे मारे वियूं आहिनि। मां तो जहिड़े यार खे पंहिंजे गिचीअ जो हार कंदुसि। मंठार शेरदिल माफ़ करण वारो माण्हू आहे। हू तोसां जंग कोन कंदो। तूं परेशान न थी, मां शेरदिल खे सुञाणा थो। असांजो यार शेरदिल दरिया दिल आहे। गुलाब, अॼु ताईं मंठार मोहबत में ग़ुलामी क़बूली आहे। ॾाढ त कंहिंजो बि न आहे हलियो मंठार जे दिल ते, पर शेरदिल जे ॾाढ खे क़बूल कयो आहे। शेरदिल भली मुंहिंजे कंध ते छुरी फेराए, मां कंध कोन कढंदुसि। पाप न गए, पाप न गए।